बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम मां है अवांजी शेफ आबदा बलोच आई भली कार था कयूं वेलकम था कयूं अवां सभिनीनि खे आवाज़ जे किचन में जंहिंमें मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त तव्हांजे लाइ असां आणियूं ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ जेके ईज़ी हुजनि जंहिंजा इंग्रेडिएंट्स आसान हुजनि मोस्टली तव्हांजे घर मां मिली वञनि ऐं तव्हां उन्हनि खे झटपट ट्राई कयो। मुंहिंजियूं उहे भेनर जेके अञा हाणे कुकिंग सिखी रहियूं आहिनि ऐं मुंहिंजियूं उहे भेनर जेके कुकिंग जंहिंखे तमामु ज़बरदस्त ईंदी आहे उन्हनि ॿिन्हिनि जे लाइ मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त स्टार्ट खां वठी रेसिपी जेका आहे सा डिटेल सां ॿुधाई वञे ऐं जंहिंखे कुकिंग ईंदी आहे उन्हनि जे लाइ हिकिड़ा न्यू आइडियाज़ हुजनि। हर इंसानु पंहिंजे हिसाब सां कुकिंग कंदो आहे, हिकिड़ो पंहिंजो स्टाइल हूंदो आहे शयूं तयारु करण जो, चाहे हो भाॼी हुजे या असांजा देसी ज़बरदस्त मिठा हुजनि। ऐं इहो बि चवंदा हलंदासीं त मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह पाक असां सभिनीनि जी रिस्क में बरकत ॾे। ऐं अॼु जेके असांजी रेसिपी आहे उहा तमामु ज़बरदस्त आहे। आलू पालक अॼु असां ठाहींदासीं ऐं इन सां गॾोगॾु तूरीअ जी भाॼी तयारु थींदी। त पालक तमामु बहितरीनु भाॼी आहे। उअं त तमामु जेके बि असांजूं भाॼियूं आहिनि ऐं जेके बि अल्लाह पाक असांजे लाइ नेमतियूं लाहियूं आहिनि यकीनन उहे तमामु ज़बरदस्त आहिनि, पर पालक खे असां इलाही इग्नोर कंदा आहियूं ऐं पालक खे चई सघिजे थो त ॾाढो अंडर एस्टिमेट कंदा आहियूं। पालक में इलाही आयरन हूंदो आहे ऐं आयरन सां भरपूर हूंदी आहे पालक। जेकॾहिं तव्हांजो हीमोग्लोबिन हमेशह घटि ईंदो आहे, जेको तव्हांखे डॉक्टर चए थो उहो तव्हां ज़रूरु कयो, पर इन सां गॾोगॾु जेकॾहिं तव्हां पंहिंजी डाइट में पालक ऐड कंदा त तव्हांजो जेको आयरन आहे उहो तमामु ज़बरदस्त थी वेंदो। ऐं पालक में तमामु घणा न्यूट्रिशन्स हूंदा आहिनि जेके असां सभिनीनि जे लाइ इलाही ज़रूरी आहिनि। त पालक खे बिल्कुलु बि नज़रअंदाज़ न कयो ऐं कोशिशि कयो त जॾहिं तव्हां पालक जी कुकिंग कयो त पालक खे घटि पचायो, तमामु घणो पालक खे पचाए करे उनजो रंग ग़ाइबु करे, इनफैक्ट उन्हनि खे भुञी भुञी उनखे कारो जेको असां करे छॾींदा आहियूं उहो अॼु असां बिल्कुलु बि न कंदासीं। ऐं पालक जो जेको हिकिड़ो पंहिंजो कलर आहे उहो उअं ई रहंदो। तमामु लाइट पालक खे पचाईंदासीं। जेकॾहिं तव्हांखे पालक जा पत्ता सुठा न लॻंदा आहिनि, थोरा मतिलबु सावा, जॾहिं तव्हां उनखे घणो न भुञंदव त ज़ाहिर आहे तव्हांखे उनजा पत्ता थोरा नज़र ईंदा, त को मसइलो न आहे। तव्हां उनखे बिल्कुलु बारीक चॉप कयो या तव्हां उनखे ब्लेंड बि करे सघो था। ऐं थोरी पालक खे ब्लांच कयो, मतिलबु गरम पाणीअ मां विझी करे फ़ौरन कढो ऐं तव्हां उनखे ब्लेंड कयो। ब्लेंड करण खां बाद में तव्हां इन आलू पालक में यूज़ कयो या जेका बि तव्हांजी रेसिपी आहे त उन में तव्हांजे पालक जो कलर बि सुठो रहंदो। उहे जेके पत्ता हूंदा आहिनि जेके तव्हांखे बॉदर था कनि उहे बि तव्हांखे नज़र न ईंदा। अॼु असां ब्लेंड त न कंदासीं, पर अॼु असां हिनखे बारीक कटे करे आलू पालक ठाहींदासीं। अच्छा, ॿियो अक्सर तव्हां आलू पालक ॾिठो हूंदो त उन में जेके पटाटा आहिनि उहे साए रंग जा थी वेंदा आहिनि। जेका पालक आहे उनजो रंग अची वेंदो आहे पटाटनि ते ऐं मूंखे उहो बिल्कुलु बि सुठो न आहे लॻंदो। त अॼु असां छा कंदासीं त जीअं ई असांजा पटाटा तयारु थी वेंदा असां पटाटनि खे कढी ॿाहिरि कंदासीं ऐं उनखां बाद में मां हुन में ऐड कंदमि असांजी पालक। ऐं जॾहिं पालक बिल्कुलु तयारु थी वेंदी त उनखां बाद में जेके असां भुञा आहिनि, तयारु कया आहिनि मसाले में ज़बरदस्त असांजा जेके पटाटा आहिनि उहे मां उन में इस्तेमालु कंदमि। त हाणे स्किन सां गॾु यूज़ कयो या विदाउट स्किन, जेको तव्हांखे सुठो लॻे थो। इन तरीक़े सां तव्हां जेके आलू आहिनि उन्हनि खे तव्हां इस्तेमालु करे सघो था। अच्छा, मां तमामु घणी इन्हनि जी स्किन रिमूव नथी कयां, बसि जिथे मूंखे लॻे थो त ज़रूरी आहे उतां रिमूव था कयूं ऐं उनखां बाद में इन जी कुकिंग कंदासीं। मां जेकॾहिं तव्हांखे इंग्रेडिएंट्स ॿुधाईंदी हलां त इन में पालक आहे, इन में पटाटा आहिनि, इन में असां ऐड कंदासीं खोड़ सारा टमाटा, उहे असां इन में शामिलु कंदासीं। ऐं इन सां गॾोगॾु इन में ऐड कंदासीं ज़ीरो, पिसियल ॻाढ़ा असांजा मिर्च हिन में वेंदा, हेड जो असां हिते इस्तेमालु कंदासीं ऐं लूणु हज़्बे ज़रूरत खां थोरो घटि ऐड कंदासीं, छो त जेका पालक हूंदी आहे उहा इलाही सॉल्टी हूंदी आहे ऐं कुदरती तौर ते जेका पालक आहे उन में लूणु मौजूदु हूंदो आहे। त इन में तव्हां हज़्बे ज़रूरत खां थोरो लूणु घटि ऐड कजो त जीअं पालक जो जेको पंहिंजो लूणु आहे उहो उन सां गॾु बैलेंस थी वञे।
जेकॾहिं तव्हां एतिरो ई लूणु शामिलु कंदा जेतिरो तव्हां नॉर्मली यूज़ कयो था त पोइ मे बी तव्हांजी जेका पालक आहे उहा घणी सॉल्टी थी वञे। अच्छा, त श्रिंक बि इलाही थींदी आहे ऐं ख़ासि तौर ते इहे जेके बि सायूं भाॼियूं आहिनि थोरो ठाहिण में थोरी ॾुखियाई लॻंदी आहे, इन्हनि खे कटणु, इन्हनि खे धोइणु, पर जेका इन्हनि जी कुकिंग आहे उहा तमामु झटपट थी वेंदी आहे छो त पत्ता आहिनि तमामु झटपट कुक थींदा आहिनि। अच्छा, ही जेके मां इन्हनि जा पटाटा आहिनि न, इन्हनि खे बि मां इन्हनि जो जेको साइज़ आहे न उहो नंढड़ो रखंदासीं ऐं वजह उहा ई आहे त इहे झटपट ॻरी वेंदा। त जेको साइज़ आहे उहो असां वॾो बिल्कुलु बि न रखंदासीं ऐं पालक जी जेका कुकिंग टाइम आहे उहो असां घटि रखंदासीं। त अवल असां तयारु कंदासीं पटाटा ऐं जीअं ई पटाटा सुठे नमूने सां रेडी थी वेंदा उन खां बाद में हुन में असां ऐड कंदासीं पालक। पालक खे धोइण जो तमामु आसान तरीक़ो इहो आहे त तव्हां पालक जो बंच खोले करे ऐं खोड़ सारो पाणी सिंक में या कंहिं वॾे देगड़ीअ में भरे करे तव्हां पालक ऐड कयो ऐं पालक में जेतिरी बि मिटी हूंदी उहा हेठि विहिजी वेंदी। मथियां तव्हां पालक जा जेके पत्ता आहिनि उहे खणो ऐं पोइ उन्हनि पतनि खे 2 खां 3 बार तव्हांखे ॿीहर वॉश करिणो आहे। बसि पालक हुजे कंहिं बि क़िस्म जो साग हुजे उहो ज़बरदस्त तव्हांजो धोपिजी वेंदो छो त हिन जी जेके पत्ता आहिनि उन में इलाही मिटी हूंदी आहे। त ज़रूरी आहे त सभिनीनि खां अवल उहा मिटी कढिजे ऐं कढण खां बाद में बि तव्हां इन्हनि खे 2 खां 3 दफ़ा सुठे नमूने सां इन्हनि खे धोई छॾिजे त जीअं जेतिरी बि मिटी आहे उहा स्पेशली निकिरी वञे। अच्छा, हाणे अची था वञूं असां पंहिंजे पटाटनि जी तरफ़। अच्छा, सभिनीनि खां अवल छा था कयूं त पटाटनि खे थोरो कुक था कयूं। मां इन्हनि खे थोरो हिते ऐड था कयूं ऐं थोरो ऑयल में इनखे फ्राई कंदासीं ऐं उन खां बाद में मां इन में ऐड कंदमि थोरो पाणी। त जीअं ई असांजा पटाटा ॻरी वेंदा त उन खां बाद में आलू पालक में घणो वक़्तु न लॻंदो। अच्छा, त थोड़ा इन में ऐड कयासीं हस्बे ज़रूरत 3-4 पटाटा शामिलु कयो, थोरो शामिलु कयोसीं इन में ऑयल ऐं थोरो असां पटाटनि खे फ्राई कंदासीं। थोड़ा हिकिड़ा सुनहरा थी वेंदा, थोड़ा गोल्डन थी वेंदा त उन खां बाद में मां इन में ऐड कंदमि पाणी ऐं पटाटनि खे सुठे नमूने सां ॻारे छॾींदासीं। हाणे हिन तरफ़ अची था वञूं पंहिंजी अॼु जी जेका असांजी ॿी भाॼी आहे उहा आहे असांजी तूरीअ जी। अॼु असां भाॼी तयारु कंदासीं त जेका तूरी आहे उन जी स्किन तव्हां कंदव रिमूव। गर्मियुनि में इलाही तव्हांखे हर जाइ ते जेका तूरी आहे इहा तव्हांखे नज़र ईंदी। इलाही पाणी मौजूदु हूंदो आहे तूरीअ में, चाढ़ींदव त तव्हां एतिरी सारी पर उहो तमामु श्रिंक थी वेंदी आहे। ऐं के माण्हू हिन में बसर ऐड कंदा आहिनि इन खे वधाइण जे लाइ। मूंखे लॻंदो आहे त बसरनि सां थोरी मिठी घणी थी वञे, पर जेकॾहिं उहा ई ॻाल्हि आहे त हर कंहिंजे पचाइण जो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल आहे। मां इन में टमाटा घणा ऐड कंदासीं ऐं पोइ इन खे असां तयारु कंदासीं। अगेन ज़ीरे जो इन में ॾींदासीं दाग, टमाटनि खे ऐड कंदासीं, उन्हनि खे थोरो फ्राई कंदासीं, तूरियुनि खे पचाईंदासीं ऐं लास्ट में भुञी करे इन्हनि खे असां लाहींदासीं। त हे थोरी हिन जी स्किन रहिजी वई आहे उनखे असां कट था कंदा हलूं ऐं तूरियुनि खे रखंदासीं पचण जे लाइ। अच्छा, तूरियुनि में बि इलाही पाणी हूंदो आहे त जॾहिं तव्हां हिन जी कुकिंग कयो त पाणी ऐड करण जी ज़रूरत नाहे। थोरो तव्हां हिन खे कुक थियणु ॾींदव त पाण ई जेको तूरीअ जो पाणी आहे उहो निकिरी ईंदो। हिकिड़ी नंढड़ी साही जो असां वटि वक़्तु थी वियो आहे त तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो। मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन ऐं अॼु आवाज़ किचन में असां तयारु पिया कयूं आलू पालक ऐं इन सां गॾु असां तयारु कंदासीं तूरीअ जी भाॼी। अच्छा, आलू पालक जे लाइ सिंपली जेके असांजा पटाटा आहिनि, पटाटनि खे थोरो फ्राए था कयूं ऐं फ्राए करण खां बाद में मां हिनखे पाणी ऐड करे हिनखे थोरो बॉइल कंदासीं। पटाटनि खे रखंदासीं हिन तरफ़, छो त पटाटनि खे असां थोरी बाहि ते कुक था कयूं। ऐं हिन तरफ़ अची वियो असांजो तूरीअ जी जेका भाॼी आहे उहा असां हिते तयारु कंदासीं। त थोरो असां ऐड कयोसीं ऑयल ऐं ऑयल सां गॾु इन में शामिलु कयो वेंदो ज़ीरो, ज़ीरे सां गॾु हिकु ॿ साओ मिर्च। साए मिर्च जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे। चलो हे अची वियो असांजो साओ मिर्च शामिलु कयोसीं। हाणे असां ऐड कंदासीं इन में कुझु टमाटा, जेकॾहिं तव्हांखे भाॼियूं तयारु करणियूं आहिनि डिनर में, जेकॾहिं तव्हांखे तयारु करणियूं, हिकिड़ो ॾींहुं अवल बि तव्हां इन्हनि खे कटे करे, स्पेशली तूरी या लौकी या हिकिड़ो ॾींहुं अवल तव्हां इन्हनि खे कटे करे रखो। उन खां बाद में तव्हांजी जेका भाॼी आहे उहा मिंटनि में तयारु थींदी। अच्छा, जीअं ई असांजो ज़ीरे जी हिकिड़ी ज़बरदस्त ख़ुशबू ईंदी न, इन में मां शामिलु कंदमि असांजा इहे टमाटनि जा स्लाइसिस। टमाटनि खे कंदासीं थोरो फ्राए। 4 इन में मां ऐड थी कयां हिकिड़े दरमियाने साइज़ जा टमाटा। इहे ऐड कंदासीं, टमाटनि खे सुठे नमूने सां कंदासीं फ्राए। अच्छा, हाणे हिनखे थोरी देरि जे लाइ ढक था ॾियूं। थोरो पाणी ऐड कंदासीं। अच्छा, जेसी ताईं इहे असांजा जेके टमाटा आहिनि इहे तयारु था थियनि, त तूरियुनि खे बि बारीक स्लाइस करे था वठूं। अच्छा, थोरो मां हिते शामिलु कंदमि लूणु ऐं ज़ीरो। बसि इहे 2 शयूं ऐड कंदासीं। अची वियो हिन में ज़ीरो। ऐं इन में असां ऐड कंदासीं लूणु। लूणु एतिरो जेको असांजे पटाटनि जे लाइ काफ़ी हुजे। थोरो अगेन हिनखे कंदासीं मिक्स। पटाटनि ते हिकिड़ो सुठो गोल्डन कलर अची वियो आहे। इन्हनि खे पाणी ऐड करण करे हिनखे एतिरी देरि पचाईंदासीं त असांजा जेके आलू आहिनि इहे सुठे नमूने सां ॻरी वञनि। बसि थोरो ज़ीरो फ्राए थी वञे जेको असां हिन में ऐड कयो। उन खां बाद में हिन में पाणी ऐड कंदासीं। टमाटनि खे बि थोरो चिमचो हिलायोसीं ऐं जेके तूरियूं आहिनि इन्हनि जा कंदासीं स्लाइसिस। अच्छा, बारीक कंदासीं त ज़ाहिर आहे पोइ तूरियूं बि जेके आहिनि असांजियूं जल्दी तयारु थी वेंदी।
उहा ई ॻाल्हि आहे त सब्ज़ीअ जी छड़ो कटिंग में थोरो वक़्तु लॻे थो, बाक़ी भाॼियूं त असांजूं झटपट तयारु थींदियूं आहिनि। बसि तव्हां इन्हनि जी कटिंग करे रखो अवल ई, जेकॾहिं त अञा बि जल्दी तव्हांखे लॻंदो। तूरियुनि जी स्किन रिमूव कईसीं। अच्छा, तूरियूं बि जेके अक्सर तव्हां नोटिस कयो हूंदो, जॾहिं असां तूरियूं वठी ईंदा आहियूं त ॼार वारियूं तूरियूं बि ईंदियूं आहिनि, उहे तूरियूं तव्हां ऐड न कजो, उहे ॻरंदियूं बि न आहिनि। त जेकॾहिं का अहिड़ी तूरी अचे बि वई आहे त पोइ उनखे तव्हां रिमूव करे छॾियो, हटाए छॾियो, ऐं कचड़ियूं जेके तूरियूं आहिनि न उहे तव्हां हिन में शामिलु कयो। पकियूं तूरियूं ऐड न कयो। सब्ज़ी बि जेकॾहिं सुठी पकल हूंदी आहे न, सुठी क्वालिटी जी सब्ज़ी हूंदी त पोइ उहा पचंदी बि सुठी आहे। 1/2 kg मां वटि हुयूं इहे तूरियूं। जंहिंखे असां स्लाइस कयो अथसीं। हे अची विया असांजा हाणे टमाटा। तूरीअ जी जेका भाॼी आहे उनजी हिते थिए थी तयारी। अच्छा, हाणे असां हिन में ऐड कंदासीं कुझु मसाला। उहे असांजा बेसिक मसाला हूंदा, लूणु, मिर्च ऐं हेड। असां ऐड कंदासीं मिर्च, 1 टीस्पून हेड हिन में ऐड कंदासीं, 1/2 टीस्पून ऐं लूणु। अच्छा, इहे टई मसाला असां इन में शामिल करे हिनखे वरी थोरो फ्राई कंदासीं ऐं थोड़ा टमाटा असांजा सुठे नमूने सां ॻरी वञनि त पोइ मां इन में ऐड कंदमि असांजी इहे स्लाइस थियल जेके तूरियूं आहिनि। थोरो इन में अञा ऐड कंदासीं ऑयल। टमाटनि खे जल्दी ॻाढ़ चाहियो था, थोरो पाणी ऐड कयो, बारीक बारीक इन जा स्लाइस कयो त जेके टमाटा आहिनि उहे बि सुठे नमूने सां ॻरी वेंदा आहिनि। सावा मिर्च, थोरो ज़ीरो। जीअं हिकिड़ी खुशबू अचण थी वई, टमाटा असां हिन में शामिल कयासीं। थोरा तव्हां ऑयल में सावा मिर्च ऐड कयो। लास्ट में बि हिन में ऐड कंदासीं धाणा, थोड़ा कटे करे सावा मिर्च। अच्छा, लीमो इलाही सुठो लॻंदो आहे कहिड़ियूं बि भाॼियूं हुजनि, थोड़ी हुन में जेकॾहिं खटास ऐड थी वञे न त उहे इलाही सुठियूं लॻंदियूं आहिनि। या अचारी मसाले सां गॾु तव्हां ठाहे सघो था। इनशाला कंहिं ज़रूरु तव्हां सां गॾु शेयर कंदासीं। ख़ासि तौर ते असांजा उहे घर भाती जिथे भाॼियूं एॾियूं पसंदि न कयूं वेंदियूं आहिनि, त पोइ थोरो डिफरेंट तरीक़े सां जेकॾहिं तव्हां ठाहींदव त इनशाला घर वारा जेके आहिनि से ज़रूरु पसंदि कंदा। थोरो अचारी मसाले सां गॾु थोरे डिफरेंट तरीक़े सां। अॼु जी जेका असांजी इहा भाॼी आहे बिल्कुलु बेसिक आहे, पर आहे इलाही मज़ेदार। सिंपल चपातीअ सां गॾु ॾाढी सुठी लॻंदी आहे। अच्छा, हाणे ऑयल जेको आहे उहो असांजो सेपरेट थी वियो आहे, त मां हाणे हिन में ऐड कंदमि इहे तूरियूं जेके असां स्लाइस करे रखियूं आहिनि। 1/2 kg हुई असां वटि तूरी, जंहिंखे असां छिलियोसीं, छिलण खां बाद में स्लाइस। अच्छा, हाणे तूरियुनि खे असां पचण जे लाइ रखंदासीं, ऐं जेके असांजा पटाटा आहिनि उहे बि ॻरनि था, त पोइ असां जेका पालक आहे उन जा कंदासीं स्लाइसिस। अच्छा, स्टार्टिंग में थोड़ी बस हेल्प ॾियण जे लाइ तव्हां हिन में भले पाणी ऐड करे सघो था। अच्छा, नंढड़ी असां वटि ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो। तूरीअ जी भाॼी बि तयार थी थिए, आलू पालक तयार थो थिए। मिलूं था तव्हां सां हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। ऐं अॼु आवाज़ किचन में असां तयारु था कयूं आलू पालक ऐं इन सां गॾु तयारु थींदी तूरीअ जी भाॼी। तव्हांखे मां रिकेप बि ॾींदी हलां, पर अवल इन खे असां ढक ॾेई था छॾियूं। ऐं थोरो इन पटाटनि खे असां हिलाईंदासीं चिमचो। पटाटा असां ॻाढ़ण जे लाइ रखिया आहिनि। अच्छा, आलू पालक जे लाइ असां इहो कयो आहे त ऑयल ऐड कयोसीं ऐं ऑयल में शामिलु कयोसीं आलू। आलूनि खे मां थोरे नंढड़े साइज़ जो रखियो आहे, तव्हां थोरो वॾो बि रखी सघो था। मक़सदु इहो ई हुयो त जल्दी सां ॻरी वञनि। ऐं आलूनि खे थोरो ऑयल में फ्राई कंदासीं त उन्हनि जी जेका हिकिड़ी आउटर लेयर आहे थोरो क्रिस्पी थी वञे, ज़बरदस्त थी वञे। ऐं उन में पोइ असां ऐड कंदासीं लूणु ऐं थोरो ज़ीरो, उहो शामिलु कंदासीं। ऐं जीअं ज़ीरो बि ऑयल में जॾहिं फ्राई थी वेंदो पटाटनि सां गॾु त उन में ऐड कंदासीं पाणी। पाणी ऐड करण खां बाद में उन्हनि खे एटलीस्ट हाफ डन थियण ताईं उन्हनि खे असां कुक कंदासीं। टमाटा ऐड न करण जो मक़सदु इहो ई आहे त जीअं असांजा पटाटा जल्दी ऐं झटपट जेको आहे सो ॻरी वञनि। अच्छा, इन खां बाद में जीअं ई असांजा इहे पटाटा ॻरी वेंदा त मां इन में ऐड कंदमि टमाटा। उन में असां शामिलु कंदासीं पंहिंजा बेसिक मसाला, जंहिंमें लूणु आहे ऐं हेड पिसियल ॻाढ़ा मिर्च, जेके असांजा बेसिक देसी मसाला आहिनि, उहे मसाला असां ऐड कंदासीं। टमाटा ऐं पटाटा ऐं इहो मसालो, इन खे सुठे तरीक़े सां थींदी इन जी भुनाई। ऐं जॾहिं असांजो मसालो बिल्कुलु रेडी थी वेंदो, ऑयल असांजो सेपरेट थी वेंदो, त उन में असां ऐड कंदासीं बिल्कुलु बारीक कटियल असांजी इहा पालक। ऐं पालक ऐड करण खां बाद में असांखे देरि ताईं इन खे नाहे पचाइणो, बसि हाई फ्लेम ते कुक कंदासीं त जेको असांजो पालक जो पाणी आहे या जेके असांजा पालक जा इहे पत्ता आहिनि, बसि हिकिड़े सुठे नमूने सां श्रिंक थी वञनि। ऐं जीअं ई उहो श्रिंक थी वेंदा त उन्हनि खे असां लाहींदासीं। बसि निशानी इन जी इहा ई हूंदी त जेका पालक हूंदी उहा साई ई हूंदी। पालक खे तव्हांखे कारो नाहे करणो। जेकॾहिं पालक कारी थी वई, पालक जो कलर ख़राबु थी वियो, त इन जो मतिलबु आहे त जेका पालक आहे उहा असांजी ओवर कुक थी वई आहे। त बसि इन ॻाल्हि जो ध्यानु रखिजो। जेसीं ताईं असांजा इहे पटाटा ॻरनि था, असांजी तूरी तयारु थी थिए, असां पालक जी कटिंग कंदा था हलूं। ऐं मां तव्हांखे धोइण जो तरीक़ो बि ॿुधायो। ख़ूब सारे पाणीअ में पालक खे तव्हां पुसाए रखो, ऐं जॾहिं इन जी मिटी हेठि वेहिजी वञे त मथियां इहे पालक जा जेके पत्ता आहिनि इहे तव्हां खणंदा। ऐं इन खां बाद में उन्हनि खे 2-3 दफ़ा सुठे नमूने सां धोई करे ऐं इन्हनि खे इस्तेमालु कयो। थोरी अञा बि मां वटि पालक आहे। जेसीं ताईं असांजी कुकिंग हले पई, थोरी जेका पालक आहे उनजी कटिंग कंदा हलूं। धोइण जो तरीक़ो तव्हांखे ॿुधायोसीं। घटि पचाइजो पालक खे, तव्हांखे टेस्टी बि लॻंदी ऐं पालक जी जेका इफ़ादियत आहे उहा बि तव्हांखे मिलंदी। ॿारनि खे ज़रूरु पालक खारायो। ऐं अगेन उहा ई ॻाल्हि आहे त जेकॾहिं पसंदि नथा कनि त थोरो डिफरेंट तरीक़े सां पालक जो इस्तेमालु कयो। पनीर पालक इलाही मज़ेदार लॻंदी आहे, उहा तव्हां ठाहे सघो था। इंशाल्लाह तव्हां सां हुनजी रेसिपी बि शेयर कंदासीं। पालक जो रायतो तव्हां तयारु करे सघो था। पालक सिंपल सैलेड में तव्हां ऐड करे सघो था। 2-3 पत्ता बारीक कटे करे उहे तव्हां शामिलु कयो। ड्रिंक में तव्हां पालक ऐड करे सघो था। अॼुकल्ह असां मैंगो शेक इलाही घर में ठहे थो, त हिकिड़ो पालक जो पत्तो तव्हां हुन में शामिलु कयो कचो, ऐं उहो तमामु ज़बरदस्त लॻंदो। हिकिड़ो कंज़प्शन जे लाइ ॿारनि खे, स्पेशली जेकॾहिं उहे पालक पसंदि नथा कनि भाॼीअ जी सूरत में, त कंहिं तरीक़े सां उनजी पालक जी जेका इंटेक आहे उहा ज़रूरु हुजणु खपे। अच्छा, तूरियुनि जे बारे में जेकॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 1/2 kg मां वटि हुयूं तूरियूं, ऐं इन में असां टमाटा ऐड कया अथसीं 4। अगेन ऑयल गरम कंदासीं, उन में ऐड कंदासीं ज़ीरो
ऐं ज़ीरे जी हिकिड़ी सुठी ख़ुशबू अचणु शुरू थी वई। थोरो उन में ऐड कंदासीं साओ मिर्च। ऐं जॾहिं दाग असांजो रेडी थी वेंदो त उन में शामिलु कंदासीं टमाटा। टमाटा जॾहिं फ्राई थी वेंदा, ऑयल तव्हांजो सेपरेट थी वञे, उन खां बाद में उन में कटे करे तव्हां तूरियूं ऐड कयो। ऐं तूरियुनि खे जेसीं ताईं हो ॻरी नथियूं वञनि उनखे कुक करिणो आहे। कड़ी पत्ता मां इन में ऐड न कया आहिनि, त थोरा ऐड था कंदा हलूं कड़ी पत्ता। अच्छा, तूरियुनि में बि ऐं जेका असांजी पालक थी तयारु थिए उन में बि। ब्लड प्रेशर जे लाइ इलाही सुठा आहिनि। घरनि में हणो, भले तव्हां अपार्टमेंट में था रहो, जेको कड़ी पत्तो आहे इलाही ईज़ीली लॻी वेंदो आहे ऐं इलाही वधंदो बि आहे। पोइ वरी जॾहिं घर जा कड़ी पत्ता ऐड कंदा त पोइ वरी सुठो बि इलाही लॻंदो आहे। चलो जी, कड़ी पत्तनि जी हिकिड़ी ज़बरदस्त ख़ुशबू आहे। ऐं जेकॾहिं तव्हां अंबड़ियुनि जी खटाण ठाहियो था उन में तव्हां कड़ी पत्ता ऐड कयो, हिकिड़ी नेचुरली खटास बि ॾींदो आहे ऐं अगेन इलाही मज़े जो बि लॻंदो आहे। वारनि जे लाइ इलाही बहितरीनु आहे। जेको बि ऑयल तव्हां वारनि में इस्तेमालु कयो था, सरह जो आहे या पोइ कोकोनट ऑयल आहे, उन में तव्हां थोरा कड़ी पत्ता, तक़रीबन जेकॾहिं हिकिड़ो कप ऑयल आहे त तव्हां उन में हिकिड़ी मुठी कड़ी पत्ता ऐड कयो ऐं इन सां गॾु हिकिड़ो टेबल स्पून भरे करे जेके असांजा मेथीअ जा दाणा हूंदा आहिनि उहे तव्हां उन में शामिलु कयो ऐं उन्हनि खे सुठे तरीक़े सां काढ़ियो त जीअं कड़ी पत्ता ऐं मेथीअ जा जेके दाणा आहिनि उहे ऑयल में सड़ी वञनि। उन खां बाद में तव्हां उन ऑयल खे छाणियो ऐं छाण खां बाद में बॉटल में बंदि करे रखो। जॾहिं उहो थोरो थधो थी वञे उन्हनि खे तव्हां पंहिंजे वारनि में हणो त जेके प्री मेच्योर वार ग्रे थी वेंदा आहिनि पाणीअ जे करे, या अॼुकल्ह त यंगस्टर्स जा बि वार जेके आहिनि से जल्दी ग्रे थी वेंदा आहिनि, उन जे लाइ बि इहो ऑयल इलाही ज़बरदस्त आहे। चलो, जेसीं ताईं असांजा पटाटा वग़ैरह तयारु था थियनि, असां पंहिंजी जेका पालक आहे उन जी असां कटिंग कंदा था हलूं। पालक जूं बि इलाही क़िस्मियूं आहिनि। हिकिड़ी खटी पालक ईंदी आहे ऐं सिंधी पालक बि ईंदी आहे जनाब। हर कंहिंजो थोरो जेको ज़ाइक़ो आहे उहो डिफरेंट आहे। ऐं खटी पालक दाल सां गॾु तयारु थींदी आहे, तमामु मज़ेदार लॻंदी आहे। थोरो हाणे चिमचो बि हिलाईंदा हलूं। असां पंहिंजे पटाटनि खे बि चेक कंदा था हलूं त पटाटा असांजा केतिरा ॻरी विया ऐं गॾोगॾु असांजूं तूरियूं। तूरियुनि जो जेको पंहिंजो पाणी आहे उहो रिलीज़ थियणु शुरू थी वियो आहे ऐं हिते अची था वञूं असां पंहिंजे पटाटनि ते। थोरो फोक इंसर्ट करे था ॾिसूं त जेके पटाटा आहिनि उहे असांजा केतिरा ॻरी विया आहिनि। थोरो अञा इन्हनि में हंज आहे। अच्छा, त हिन स्टेज ते असां छा कंदासीं त कुझु इन में ऐड कंदासीं टमाटा ऐं उन में असांखे फ़ाइदो इहो थींदो त जेको असांखे अञा कुक करिणो आहे न पटाटनि खे, त टमाटा बि गॾोगॾु उन जे ॻरी वेंदा ऐं लास्ट में पोइ वरी असां आलू ऐं टमाटा, कुझु मसाला बि मां हींअर शामिलु थी कयां, इन्हनि सभिनीनि जी कंदासीं हिकिड़ी ज़बरदस्त भुनाई। हिकिड़ो ॿियो बि इन में टमाटो ऐड था कयूं ऐं टमाटनि जा कयूं था स्लाइसिस। तूरियूं असांजियूं तयारु थियूं थियनि। आलू पालक जी असांजी हले थी तयारी ऐं यकीनन मां पोइ इन जो जेको पॉट आहे उहो चेंज कंदमि, छाकाणि त जेका असांजी पालक आहे उहा जॾहिं कची आहे त उहा इलाही थी लॻे ऐं पोइ जॾहिं उहो श्रिंक थी वेंदी त पोइ त इन में बि मापी वेंदी, पर स्टार्टिंग में 3 खां 4 अची विया असांजा टमाटा। अच्छा, मां थोरो मसालो ऐड कयां, पर असां वटि हिकिड़ी नंढड़ी टाइम थी वियो आहे ब्रेक जो, साहीअ जो, त ईअं था कयूं त साहीअ ते था वञूं ऐं तव्हां सां मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं पंहिंजी भाॼियुनि जी त जेका असांजी तूरीअ जी भाॼी आहे उहा तव्हां ॾिसी सघो था त तूरियूं बि ज़बरदस्त क़िस्म जूं मैश थी वियूं आहिनि। ऐं मां इन्हनि जो जेको पॉट आहे उहो बि चेंज कयो आहे, थोरो इनखे अञा बि कुक कंदासीं। ऐं जेके असांजियूं तूरियूं आहिनि इहे तयारु थी वेंदियूं। अची था वञूं आलू पालक ते, जंहिंमें असां हींअर ताईं मसाला ऐड न कया आहिनि। सभिनीनि खां अवल में त असां इन में शामिलु कंदासीं थोरा ॻाढ़ा बसर। इहे अची असां इन में ऐड कंदासीं कुझु मसाला, लूणु, मिर्च, हेड। इहे जेके असांजा बेसिक मसाला हूंदा आहिनि असां इन में ऐड कया। मिर्च इन में शामिलु कंदासीं, हेड ऐं लूणु इन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत खां थोरो घटि, उहो असां इन में शामिलु कंदासीं लूणु। त मां इन में हाफ टी स्पून लूणु ऐड थी कयां। जेकॾहिं असांखे घटि लॻो त असां थोरो ऐड करे वठंदासीं, को मसइले जी ॻाल्हि न आहे। बसि तव्हां एतिरो ऐड कयो त जेको तव्हांजे पटाटनि जे लाइ काफ़ी हुजे। पालक में लूणु ऐड करण जी ज़रूरत न आहे, उनजो पंहिंजो लूणु उनजे लाइ काफ़ी आहे। अच्छा, हे असां इन में शामिलु कयोसीं। थोरो मां इन में ऐड थी कयां थूम ऐं अदरक जो पेस्ट, छो त भाॼी आहे त तमामु घणो न, बसि थोरो ऐड था कयूं, हिकिड़ो टी स्पून। अच्छा, हाणे इन जी कंदासीं सुठे नमूने सां भुनाई। अच्छा, जेको असांजो मसालो आहे उनखे असांखे फ्राई करिणो आहे। ऐं फ्राई करण खां बाद में मां इन में जेका असां पालक कटे करे रखी अथसीं उहा ऐड करे इनखे झटपट हिकिड़ो क्विक जेको आहे सो मिक्स ॾींदासीं। अच्छा, हे जेका प्लेट आहे न, इन में मां इहे पटाटा कढी थी रखां। तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां इहो स्टेप करणु चाहियो था ज़रूरु कयो। ऐं जेकॾहिं नथा करणु चाहियो त बि को अहिड़ो मसइलो न आहे। बसि मां इन करे थी कढां त जीअं मुंहिंजा जेके इहे पटाटा आहिनि इहे साए रंग जा न थी वञनि ऐं इन्हनि जो जेको हिकिड़ो ख़ूबसूरत कलर आहे उहो एज़ इट इज़ रहे। त मां जेसीं ताईं असांजो मसालो इन जी भुनाई बि थिए थी त जेके असांजा पटाटा आहिनि इन्हनि खे मां कढी थी रखां। टमाटा एज़ इट इज़ रहंदा, उन्हनि खे असां भुञंदासीं। हे जेके बि असांजा आलू आहिनि, तव्हां वॾे साइज़ में आलूनि जी कटिंग कजो, तव्हांखे को अहिड़ी जल्दी बि न हूंदी ॻाइण जी, पोइ तव्हांखे कढण में बि ईज़ी लॻंदा। झटपट कढी था वठूं। आलू पालक असांजी तयारु थी थिए। जेका असांजी तूरी आहे ऑलमोस्ट रेडी आहे। ऐं तूरियुनि ते ऐड कंदासीं सावा धाणा। पालक में असांखे धाणनि जी बि ज़रूरत न आहे, पालक जो पंहिंजो ख़ूबसूरत जेको कलर आहे उहो हूंदो। अच्छा, चलो हाणे मां इन में ऐड थी कयां पालक। ऐं पालक ऐड करे इनखे जीअं असांजो हिकिड़ो फुल स्टोव ऑन आहे इन ते ई असां इनखे एतिरो पचाईंदासीं त पालक जेका आहे सा असांजी श्रिंक थी वञे। बसि तूरीअ खे बि ॾिसंदा था हलूं। तूरीअ जो बि असांजो जेको ऑयल आहे उहो सेपरेट थी वियो आहे। ऐं खणी टमाटनि सां तूरी इलाही मज़े जी लॻंदी आहे, खटास ईंदी आहे उन में। मां नॉर्मली जॾहिं बि तूरी या लौकी ठाहींदी आहियां त मां उन में बसर ऐड न कंदी आहियां, छो त मूंखे लॻंदो आहे त बसर जेके आहिनि से थोड़ी मिठास ऐड कंदा आहिनि भाॼीअ में, त खटी भाॼी थोड़ी सुठी लॻंदी आहे, मज़े जी लॻंदी आहे। अच्छा, तव्हां ॾिसी सघो था त हाणे जेका असांजी पालक आहे उहा केॾो क्विक जेका आहे सो श्रिंक थी थिए। थोड़ी अञा श्रिंक थी वञे, इनखे लाहे करे सर्व कंदासीं। ऐं जेके इहे असांजा पटाटा आहिनि इहे बि मां इन में ऐड कंदा। बस थोड़ी श्रिंक था क्यों।
पालक जी जेका इफ़ादियत आहे उहा बि असांखे मिलंदी। पालक को ॾिसण में बि ख़ूबसूरत लॻंदी आहे। जेकॾहिं तव्हांखे पत्ता नज़र जेके अचनि था उहे बुरा था लॻनि त तव्हां इनखे ब्लेंड कयो, पर इनखे पचायो न घणो बसि। थोरो उनखे तयारु था कयूं ऐं जेके असां जूं तूरियूं आहिनि इन्हनि खे कढी करे सर्व था कयूं। थोड़ा मथियां ऐड कंदासीं सावा धाणा, बस दैट्स इट। पालक भी असांजी हाणे ऑलमोस्ट रेडी आहे। ऐड कयासीं हिन में वापस पटाटा, बस हाणे जेको स्टोव आहे उहो मां पालक जो बंदि करे छॾियो। हिकिड़ी वॾी डिश खईंसीं, इनमें अवल पालक खे सर्व था कयूं। पंहिंजे ख़ूबसूरत कलर सां गॾु असांजी पालक जेका आहे सा तयार थी वई। अॼु असां तयार कईसीं पालक ऐं इन सां गॾोगॾु तूरियूं। अच्छा, तूरियुनि जी बि बाहि कंदासीं बंदि। थोड़ा सावा धाणा, अच्छा कटे करे ऐड कयो या एज इट इज़ रखी था छॾियूं असां हिनजी गार्निशिंग जे लाइ। असांजूं तूरियूं ट्राई ज़रूर कजो अॼु जूं भाॼियूं। कुछ भी तव्हांजे नोट डाउन करण खां रहिजी वियो हुजे, सोशल मीडिया जा जेके भी असांजा हैंडल्स आहिनि उन्हनि ते असां जूं रेसिपीज़ ऐं रेसिपी सां गॾोगॾु जेके असांजा क्लिप्स आहिनि उहे भी शेयर कया वेंदा आहिनि, त तव्हां उहे बिल्कुलु ॾिसी सघो था। तव्हां जूं जेके भी फरमाइशूं हुजनि उहे तव्हां मूंखे ॿुधाए सघो था ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी त असांजा अचण वारा जेके भी शोज़ आहिनि उन में ज़रूरु ऐड कयूं। मंडे खां वठी थर्सडे ताईं मुंहिंजो ऐं अव्हांजो रहंदो आहे साथ। इंशाअल्लाह ताला ई तव्हांजे लाइ ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ खणी ईंदासीं जेके मौसम जे हिसाब सां भी हूंदियूं, ईज़ी भी हूंदियूं, जंहिंखे तव्हां फॉलो करे सघंदा। ऐं हिननि खे मां हाणे हिते थी रखां त जीअं असांजा जेके कैमरामैन आहिनि उहे सुठी तरीक़े सां तव्हांखे ॾेखारे भी सघनि। ऐं अॼु जे लाइ बसि एतिरो ई। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात फ्रेश एपिसोड सां गॾु, आवाज़ जे किचन में ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ सां गॾु। खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ त हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं रिस्क में अल्लाह पाक तव्हांजे असांजे सभिनीनि जी बरकत ॾे। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि रखंदा, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।